नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे जाती मां ख़बर ॾींदा हलूं त जाती तालुके जे नाले वारे मशहूर दरगाह गुलाम शाह गारवारी जी सालियानी उर्स मुबारक मेले जूं तक़रीबूं जारी आहिनि। मेले में मलाकड़ो, मौत जो खूह, मैजिक शो, चिड़िया घर ऐं ॿिया दिलि वणंदड़ प्रोग्राम धाम धूम सां जारी आहिनि। उन खां अलावा मेले में शुरूआती ॾींहुं पहिरीं धमाल ते मौलवी आलम जत नईमी दीनी मालूमात सां गॾु मेले जे हज़ारनि मुरीदनि ऐं अक़ीदतमंदनि जे दिलनि खे पुरनूर कयो। जॾहिं त मेले में सिंध जे मशहूर नाले वारे फनकारनि अलाॾिनो जूणेजो, महबूब मीरजत, सुरैया सुमरो ऐं ॿिनि महफ़िल मौसीक़ी जे रथियल प्रोग्राम में चार चंड लॻाए छॾिया। मेले में मिठाई, मारड़ी ऐं होटलनि जो थियल सींगार मेले में आयल मुरीदनि ऐं अक़ीदतमंदनि जी तवजो जो मर्कज़ रहियो। वाज़े रहे त 6 फ़रवरी खां शुरू थींदड़ ही सालियानो मेले जो इख़्तिताम 10 फ़रवरी ते थींदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।